अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारा जो मेज़बान एजाज़ अली हमारी खिदमत में हाज़िर आहे। हमारी सिरे आयो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल असां चैनल सब्सक्राइब करे वठो। वो तव्हांखे अॼोकी वीडियोस ॾेखारियूं था। जेकी वीडियो अॼु असां करण वारा आहियूं। असीं अॼु तुंहिंजे खां पुछूं था त छा मसइलो आहे ज़ुबैर अली, तूं छा ते रहीं थो? जी ज़ुबैर, छा मसइलो आहे असां शेयर कयो? मुंहिंजो मसइलो इहो आहे, मुंहिंजी मोबाइल खे पासवर्ड लॻी वियो आहे जेको खुलण थो पियो। काफ़ी हिनजो वॾो सॉफ्टवेयर थींदो। अच्छा, हिन जे लाइ मां हिन जे लाइ रोवां थो। मुंहिंजी मोबाइल खे पासवर्ड कॾहिं खां लॻो आहे? पासवर्ड तक़रीबन 4 ॾींहं थी विया आहिनि। सुबुह जो सवेल सवेल लॻो आहे। 4 ॾींहं थी विया आहिनि। नाज़रीन, हिन जो चवणु आहे त मां पंहिंजी मोबाइल ते जेको आहे पासवर्ड सेट कयां पियो। पासवर्ड सेट कंदे कंदे पासवर्ड लॻी वियो आहे। हाणे मोबाइल खे पासवर्ड खुलण जी का बि माना इहा न आहे, को बि तरीक़ो न आहे अख़्तियार थियो अञा ताईं। को बि न मिस्त्री खोले सघियो आहे, न ई को वरी ॿियो खोले सघियो आहे। अगरि का तव्हां वटि जेकॾहिं को मिस्त्री हुजे, का जेको माना असांजी वीडियो ॾिसी रहियो आहे, अगरि को मिस्त्री ॾिसे, को ॿियो ॾिसे, दोस्तनि खां सलाह वठंदासीं। अगरि को बि ॾिसी रहियो आहे त पासवर्ड जी खुलण जो को तरीक़ो असांखे ॿुधाए, जीअं असां पासवर्ड खोले सघूं। हीअ मोबाइल हिन करे वरिती आहे, जेका मोबाइल बि तमामु महांगी मोबाइल आहे। हाणे जेको आहे हुनजो पासवर्ड लॻी वियो आहे, खुलण जो को बि तरीक़ो ई न आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था, हे तक़रीबन जॾहिं पासवर्ड हाणे ज़ुबैर अली, हाणे तव्हांजो छा मक़सदु आहे? काथे काथे मोबाइल फेराई आहे पासवर्ड खोलाइण जे लाइ, ऐं तव्हां जेको आहे त हाणे छा चवणु चाहींदा आहियो? मां मोबाइल पंहिंजे शहर जे मिस्त्रनि खे ॾेखारी आहे। जी, उहे चवनि पिया तुंहिंजी मोबाइल वॾे शहर में ठहंदी। उन छा छा सम्झो त इहा मोबाइल काथे ठही सघंदी? इहा मुंहिंजी मोबाइल तक़रीबन घाट में घाट ॾाहिर शहर में ठही सघंदी। ॾाहिर शहर में मिस्त्रियुनि सां मुंहिंजो राब्तो थियो आहे। उहे चवनि पिया तोखे मोबाइल ठाहे ॾींदासीं सुभाणे तां। अच्छा, पंहिंजो सॉफ्टवेयर थींदो कंपनी खां। न हाणे तव्हां पंहिंजो को तरीक़ो आहे इस्तेमालु कयो आहे, माना को पंहिंजे हिसाब सां, जीअं माना खोलण जे हिसाब सां तव्हां पंहिंजी मोबाइल कोशिशि कई आहे पासवर्ड खोलण जी? मां कोशिशि घणी कई आहे। मां कोशिशि तमामु घणी कई आहे, जेको मां थी सघी आहे घणी कोशिशि कई आहे। ऐं मिस्त्री ॿियो बि चवनि पिया तूं वटि गूगल अकाउंट या हुनजो पासवर्ड मौजूदु आहे त तुंहिंजो मसइलो हिते ई हल थी वेंदो। पर मूं वरी कोशिशि कई आहे। मूं वटि जीमेल आहे उहो बि यादि कोन्हे, जीमेल जो पासवर्ड बि यादि कोन्हे। हिन जे लाइ हिते कमु नथो थिए। हिन जे लाइ मुंहिंजी मोबाइल ॾाहिर की तव्हांजी मोबाइल खे लॻो कहिड़े तरीक़े? मां ईअं ॿियो पासवर्ड हणा वेठो। पहिरियां हिकु पासवर्ड मुंहिंजे फेस ते रखियलु हुयो। अच्छा, उहो पासवर्ड मां चयो इहो मिटाए छॾियां, पोइ ॿियो कहिड़ो पासवर्ड माना चेंज करे पियो मां पासवर्ड चेंज कयां पियो। पोइ मां उते ईअं हणा वेठो। ईअं माना हिकु दफ़ा हणियो आहे, ॿी दफ़ा हणियो आहे, 3 दफ़ा कोड वेरिफिकेशन थियो आहे। पोइ हुन खां बाद मुंहिंजो लॻी वियो आहे। इहो मालूम न थियो आहे त मां कहिड़े पासवर्ड ते वेरिफिकेशन करे छॾियो आहे, माना पासवर्ड कंप्लीट करे छॾियो आहे, त कहिड़े ते लॻी वियो? इहो माना तव्हां ख़बर न पई आहे? इहा मां पंहिंजे ज़हन में हुयो त इहो पासवर्ड मां हणियो आहे, वरी उहो साॻियो पासवर्ड हणां थो त उहो लॻे नथो। अच्छा, ट्राई घणे दफ़ा थियो आहे। हाणे तक़रीबन 960 सेकेंड पुॼी विया आहिनि। हू तूं वापसि वधी पई आहे। अञा ताईं मां ट्राई कयो आहे। मिस्त्रनि सां बि राब्तो कयो आहे। उहे बि चवनि पिया इहो मसइलो ईअं हाल न थींदो, तोखे तुंहिंजी मोबाइल ॾाहिर की ईंदी। नाज़रीन, ज़ुबैर अली जो मोबाइल ॾिठोसीं असीं, जेको माना उनखे हाणे पासवर्ड लॻो पियो आहे। नाज़रीन, तव्हां ज़ुबैर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त माना हिते मुंहिंजी मोबाइल जो पासवर्ड नथो खुले। हाणे उहो ॾाहिर की शहर खणी वेंदो, उते तक़रीबन हिनखे उमेदु आहे त खुलंदो, पर उहा बि उमेदु आहे, पर अञा पक न आहे खुलंदो अलाए न खुलंदो। हाणे आख़िर में वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ी अपील कंदासीं। इहा ई असांजी अपील आहे त तव्हां ॿियो कुझु बि न कयो, असांजे चैनल A4B ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। असांजी सिर्फ़ु इहा ई अपील हूंदी। ऐं जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। पंहिंजे मेज़बान एजाज़ अली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।